इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिलहु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लाला व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ज़ालिका बिमा क़द्दमत अयदीकुम व अन्नल्लाहा लैसा बिज़ल्लामिन लिल अबीद। फ़क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। व यौम नुसय्यिरुल जिबाल व तरल अर्ज़ बारिज़तन व हश्शरनाहुम फलम नुग़ादिर मिनहुम अहदा व उरिज़ू अला रब्बिका सफ़्फ़ा लक़द जि'तुमूना कमा ख़लक़नाकुम अव्वल मर्रा बल ज़अमतुम अल्लन नजअल लकुम मौइदा। ववुज़िअल किताबु फ़तरल मुजरिमीन मुश्फ़िक़ीन मिम्मा फ़ीहि व यक़ूलून या वैलतना मा लिहाज़ल किताब ला युग़ादिरु सग़ीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा व वजदू मा अमिलू हाज़िरा वला यज़लिमु रब्बुका अहदा। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। तमाम तारीफ़ों अल्लाह रब्बुल आलमीन की ज़ात के लाए, बेशुमार दुरूद व सलाम इमामुल अंबिया खातमुन नबीय्यीन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
ऐं उन्हीअ जे आल जे मथां। मूं सूरह अनफाल जी मुख़्तसर हिकिड़ी आयत तिलावत कई आहे। ऐं कुझु आयतूं सूरह कहफ़ जूं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त रब साईं सही ऐं हक़ ॻाल्हि बयानु करण जी अल्लाह तबारक तआला तौफ़ीक़ अता फ़रमाए। उन्हीअ खां बाद अल्लाह साईं मूंखे अवां सभिनी खे इन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छो त ही रब जो कलाम आहे। असां तव्हां जे लाइ अल्लाह तबारक तआला हिदायत करे मोकिलियो आहे। असां अल्लाह तबारक तआला जे क़ुरान मजीद ते ज़रा गौर बि कयूं ऐं अल्लाह रब्बुल आलमीन खां उन खां अमल जी तौफ़ीक़ तलब कयूं। छो त इन जे मुतलिक़ अल्लाह तबारक तआला असां खां सवाल कंदो। ही जेकी मूं आयत तिलावत कई आहे, जंहिं वक़्तु अल्लाह जा मलाइक मुजरिम इंसान जो रूह कढनि था, पोइ उन्हनि जे चेहरनि ते उनजे पुठियुनि ते धक हणी करे चवनि था त हे नाफ़रमानो, ज़ालिक बिमा क़द्दमत अयदीकुम, ही अज़ाब अव्हां खे इन जे करे आहे त ही अव्हां जे हथनि अॻिते मोकिलियो आहे। वअन्नल्लाह लैस बिज़ल्लामिन लिल अबीद, अल्लाह रब्बुल आलमीन कंहिंजे मथां ज़ुल्म कोन थो करे। जेतिरा पोयां इंसान ज़ालिम गुज़री चुका आहिनि, नाफ़रमान गुज़री चुका आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं ते ज़ुल्म कोन कयो आहे। न अल्लाह तबारक तआला पंहिंजे मथां इन ज़ुल्म खे जाइज़ कयो। सही मुस्लिम जी कुदसी हदीस आहे त रब्बुल आलमीन फरमाए थो त मूं पंहिंजे मथां ज़ुल्म खे हराम कयो आहे ऐं मूं अव्हां जे मथां बि ज़ुल्म खे हराम कयो आहे। तव्हां हिक ॿिए ते ज़ुल्म न कयो। पोइ रब्बुल आलमीन फरमाए थो त मूं अव्हां जा अमल जेके आहिनि ॻणे रखिया आहिनि, यानी तव्हां जा अमल अल्लाह थो फरमाए त मूं वटि मौजूदु आहिनि। जेकी कुझु कयो था या जेकी कुझु तव्हां करे आया हो, पोइ रब्बुल आलमीन फरमाए थो जेकॾहिं अव्हां पंहिंजनि अमलनि में भलाई ॾिसो त तव्हां मुंहिंजी तारीफ़ कयो। जेकॾहिं पंहिंजनि अमलनि में भलाई न ॾिसो, नाफ़रमानी ॾिसो, त पंहिंजे मथां मलामत कयो, पंहिंजे मथां निदामत कयो। छो त अल्लाह तबारक तआला कॾहिं बि कंहिं ज़ुल्म जो हुकुम न कयो आहे, नाफ़रमानी जो अल्लाह हुकुम कोन कयो आहे। ही तक़दीर आहे न, तक़दीर अल्लाह तबारक तआला हर हिक जी लिखी छॾी आहे। ही दुनिया में छा कंदो, फरमान बरदार थींदो, नाफ़रमान थींदो, हुनजो रिज़्क़, हुनजी ज़िंदगी अल्लाह लिखी छॾी आहे। पर रब्बुल आलमीन ने नाफ़रमान जो हुकुम कोन कयो आहे। अल्लाह इहो लिखियो आहे त ही कम ही कंदो, पर उन्हनि ग़लति कमु करण जो अल्लाह हुकुम कोन कयो आहे।
अल्लाह हमेशा भलाई जो हुक्म कयो आहे। रब जो जेको क़ुरान आहे, प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे, ही भलाई भलाई आहे। अल्लाह जे हुक्म ते हले, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते हले ऐं नुक़सान में वञे कॾहिं कोन्हे। इन जे करे रब्बुल आलमीन फरमाए थो, अवां पंहिंजनि अमलनि खे ॾिसो। इंसान खे पंहिंजा अमल चाहे 50 साल पहिरियां ग़लती कई अथसि या का नेकी कई अथसि, इहा उन इंसान जे इल्म में आहे। अल्लाह त अलीम बिज़ात सुदूर आहे, उन जे त इल्म में आहे, पर असां तव्हां जेकी कुझु कयूं था असांजे इल्म में आहे। पोइ रब्बुल आलमीन तो फरमाए, जेकर उनमें भलाई ॾिसो त मुंहिंजी तारीफ़ कयो, मुंहिंजी हमद सना कयो। छो त जेका बि भलाई असां कयूं था इहे रब जी तौफ़ीक़ सां आहे। ही अल्लाह जी असां तव्हां ते भलाई न हुजे हा, रब जी तौफ़ीक़ न हुजे हा, त हिन घर में रब कोन घुराया, असीं कोन अची सघूं हा। या उन अल्लाह जी महिरबानी आहे जंहिं असांखे पंहिंजे घर में घुरायो आहे, पंहिंजी बंदगी इबादत जी तौफ़ीक़ ॾिनी अथसि, या उन अल्लाह जी महिरबानी आहे, असां तव्हां जो को कमाल कोन्हे। पर जेकॾहिं पंहिंजनि अमलनि में को नाफ़रमानियूं ॾिसो त तव्हां निदामत कयो, पंहिंजे पाण जे मथां मलामत कयो। अॼु अल्लाह मौक़ो ॾिनो आहे, असां तव्हां मुंहिंजा दोस्तो पंहिंजनि अमलनि ते नज़र कयूं। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे इन जे करे दुनिया जे अंदरि मौत जा मंज़र, फरमान बरदार जो मौत, अल्लाह जा मलाइक उन जे मथां रहमत जा अचनि था। नाफ़रमान जो मौत, अल्लाह जा मलाइक उन जे मथां सख्त दिल अचनि था। यानी जेकी असां कुझु दुनिया में कयूं था उन मामलात जे हिसाब सां अल्लाह तबारक तआला असां तव्हांजे लाइ। हाणे ज़ालिम इंसान आहे, ज़ुल्म करे थो, अल्लाह ज़ुल्म खां मना कई आहे, उन जे बावजूद बि इंसान ज़ुल्म करे थो, नाफ़रमानियूं करे थो, रब खे नाराज़ करे थो। हाणे जंहिं वक़्तु अज़ाब ॾिसे थो उन महिल परेशान थिए थो, पर अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो त मूं तो ते ज़ुल्म न कयो आहे। इन जे करे अल्लाह तबारक तआला सां तव्हांखे ख़बरदार कयो आहे त ही जेको आख़िरत जो मंज़र आहे, उन ॾियारे रब्बुल आलमीन फरमाए थो असां ही जबलनि खे हलाईंदासीं ऐं ज़मीन खे बिल्कुलु साफ़ मैदान कंदासीं। वज़अल किताब फतरल मुजरिमीन मुशफिकीन मिम्मा फी। पोइ रब्बुल आलमीन तो फरमाए त असां कंहिं हिक खे न छॾींदासीं। वउरिज़ू अला रब्बिक सफ़ा। रब्बुल आलमीन तो फरमाए त मूं रब जे तां मूं तव्हां सभई जा सभु सिफ़ूं ॿधी करे बीहारिया आहिनि। अवां इन मुग़ालते में हो त शायदि को असांजे हिसाब किताब जो ॾियारो कोन थींदो। पोइ उन ॾियारे रब्बुल आलमीन तो फरमाए त मुजरिम इंसान खे जॾहिं पंहिंजो आमाल नामो मिलंदो, उन पंहिंजे आमाल नामे खे ॾिसी करे चवे छा थो, वउज़िअल किताब फतरल मुजरिमीन मुशफिकीन मिम्मा फी वयक़ूलून या वैलना। वउज़िअल किताब फतरल मुजरिमीन मुशफिकीन मिम्मा फी वयक़ूलून या वैलतना मा लिहाज़ल किताब ला युग़ादिरु सग़ीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा। उन ॾियारे पंहिंजे आमाल नामे खे ॾिसी करे छा चवंदो, काश ई मूंखे आमाल नामो ई न मिले हा। हर हिन जे अंदरि नंढी तोड़े वॾी ग़लती हर शइ लिखी पई आहे। यानी मूं त वॾी कोशिशि कई हिन ग़लतीअ खे लिकाइण जी। इंसान जॾहिं नाफ़रमान का बदकारी करे थो, चोरी करे थो, को ज़ुल्म करे थो, इंसान इंसाननि खां लिके थो त मता को मूंखे ॾिसी वठे। पर अफ़सोस आहे हिनखे अल्लाह जो ख़ौफ़ कोन्हे त मुंहिंजो अल्लाह मूंखे ॾिसे पियो। उन ॾिहाड़े हिनखे इहो ख़ौफ़ थिए थो, ला युग़ादिरु सग़ीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा ववजदू मा अमिलू हाज़िरा
हर शइ पंहिंजी हाज़िर ॾिसंदो यानी जेकी दुनिया में कयो हुंदई रब्बुल आलमीन जो कलाम आहे रब्बुल आलमीन था तो फरमाए वला यज़लिमु रब्बुका अहदा तुंहिंजो रब्बुल आलमीन कंहिं बि हिक जे मथां ज़ुल्म करण वारो नाहे अल्लाह फरमाए थो त मां कंहिं बि हिक जे मथां ज़ुल्म नथो कयां ही यानी इंसान ज़ुल्म पंहिंजे मथां पाण करे आयो इन जे करे खुदारा अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे न पंहिंजे पाण सां ज़ुल्म कयूं न कंहिं ॿिए सां कयूं ना फरमानियूं इहो पंहिंजे पाण सां ज़ुल्म आहे पंहिंजे पाण सां अदावती दुश्मनी आहे अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे जेका शरीयत ॾिनी आहे जेको दीन ॾिनो आहे उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी साथ जा पंहिंजे पाण सां बि भलाई आहे अॼु इंसान पंहिंजे आमाल नामनि खे ॾिसी करे मुजरिम इंसान अॼु परेशान थिए थो तव्हां रब जो क़ुर पढ़ी ॾिसो जेतिरा बि ज़ालिम इंसान आहिनि जॾहिं अल्लाह जे साम्हूं को पंहिंजो उज़ुर पेश कनि था पंहिंजे पाण खे कसूरवार सम्झनि था ही इंसान आहे क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे आमाल नामे खे ॾिसी करे छा थो चए जंहिं ॾिहाड़े रब्बुल आलमीन थो फरमाए ऐं करा किताबक ही तूं पंहिंजो किताब पढ़ कफ़ा बि नफ़्सिकल यौम अलैका हसीबा अॼु तूं पंहिंजो हिसाब पाण कर मन इहतदा फइन्नमा यहतदी लिनफ्सि वमन ज़ल्ल फइन्नमा यज़िल्लु अलैहा रब्बुल आलमीन यादि ॾियारे थो त मूं त तोखे हिदायत जो हुकुम कयो हो जेकॾहिं मुंहिंजी हिदायत ते हलंदे त फ़ाइदो ॾिसंदे पर मुंहिंजी हिदायत खे छॾे करे वमन ज़ल्ल फइन्नमा यज़िल्लु अलैहा तूं गुमराही ते नाफ़रमानी वारी ज़िंदगी बसर कंदे त पंहिंजे पाण जे लाइ तूं नुक़सान ॾिसंदे अॼु दुनिया में भी अल्लाह तबारक ताला ने नाफरमानी जे करे हल्को अज़ाब मोकिले थो वॾो अज़ाब जीअं क़यामत कुबरा जेका असुल क़यामत जेका वॾी क़यामत आहे उहा तॾहिं ईंदी जॾहिं अल्लाह तबारक ताला हिन पूरी काइनात खे ख़तमु कंदो सभिनी इंसाननि खे उथारे करे महशर जो मैदान कायम करे इंसान के अल्लाह तबारक ताला हिन ॾियारे जमा कंदो या क़यामत कुबरा है पर नंढी क़यामत क़यामत सुगरा जंहिं वक़्तु इंसान जे मथां मलाइक हिन जे रूह कढण जे लाइ अचनि था जीअं हिन जो रूह निकिरे थो हुन जी क़यामत क़ाइम थी वई ही इंसान पंहिंजे आमालनि जे हिसाब सां जेकॾहिं नेक आहे त हुन जे लाइ क़ब्र जन्नत आहे जेकॾहिं बुरो आहे त हुन जे लाइ क़ब्र जहन्नम जे खॾनि मां हिकिड़ो खॾो आहे अहिड़े ही तरीक़े सां दुनिया जे अंदरि जेकॾहिं ही इंसान फरमान बरदार आहे त दुनिया जे अंदरि अल्लाह हुन जे लाइ आफ़ियत ऐं जेकॾहिं ज़ालिम आहे नाफ़रमान आहे त दुनिया जे अंदरि अल्लाह तबारक ताला हुन जी ज़िंदगी खे तंग कयो आहे अल्लाह फरमायो قال اهبطوا منها جميعا بعضكم لبعض عدو فإما يأتينكم مني هدى जंहिं वक़्तु रब्बुल आलमीन आदम अलैहिस्सलाम ऐं संदसि घरवारी खे ज़मीन ते मोकिली रब्बुल आलमीन फरमाई तव्हां लही वञो हेठि तव्हां हिक ॿिए जा वेही ऐं तव्हां मुख़ालिफ़ आहियो पर रब्बुल आलमीन छा फरमाई फइम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन पोइ मूं रब जे तरफ़ां तव्हां वटि हिदायत ईंदी फमन इत्तबा हुदाय फला यज़िल्लु वला यशका रब फरमाए त जेको बहा मुंहिंजा मुंहिंजी न हिदायत ते हलंदो उहो कॾहिं बि न की ज़लील थिए न की गुमराह थिए रब गारंटी ॾिनी आहे मुंहिंजी हिदायत ते हलंदो त कॾहिं तव्हां ज़लील कोन थींदो ही इंसान ज़लील तॾहिं थो थिए जेका अल्लाह हिन जे लाइ हिदायत अल्लाह हिन जे लाइ शरीयत मोकिली आहे अल्लाह हिन जे लाइ कानून मोकिलियो आहे जेको इंसान उन कानून खे पुठी पोयां उछलाए मनचाही मर्ज़ी वारी ज़िंदगी बसर करे थो इहो इंसान दुनिया में बि आख़िरत में बि ॾुखियो आहे अल्लाह फरमाइन वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका रब्बुल आलमीन तो फरमाए त जंहिं बि असांजी हिदायत खां ऐराज़ कयो मुंहिंजे हिदायत खां रब तो फरमाए त मुंहुं फेरी अल्लाह फरमाए त बस सदाऊं ॾींदासूं हिकिड़ी सदा अल्लाह तो फरमाए त दुनिया जी ऐं ॿी सदा हुनखे आख़िरत जी
ही नाफरमान इंसान जो अल्लाह के कुरान के प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम की सुन्नत के छड़े करे मनचाही नफ्स की चाहते जिंदगी बसर करे तो अल्लाह तो फरमाए समझी जिंदगी तंग करा उनकी मईशत तंग करे छॾींदा क़यामत के दिहाड़े अखियुनि खां अंधो करे उथारींदासीं। ही अल्लाह तबारक ताला दुनिया के अंदर हिन नाफरमान के सदा दे तो आखिर की सदा भी हुन जे लाइ रब्बुल आलमीन के अर्ज करे छा तो चे काल रब्बि लिमा शरतनी अमा वक़द कुन्तु बसीरा मुझा अल्लाह दुनिया में तमा अखियुनि वारो अज मुखे अखियुनि खां अंधो करे छो उथारी। रब्बुल आलमीन फरमाए तो काल कज़ालिका अतका आयातुना फनसीतहा अल्लाह फरमाए तो मुझे आयतुनि सां तोखे नसीहत कई थी तो उन्हनि खे भुलायो अज तू भी भुलायो वे यानी तो जीअं मुंहिंजी शरीयत के भुलायो अज तोखे बि असां भुलाए छॾियो। दुनिया की सदा आखिर की सदा इहा है। अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांजे मथां रहमत फरमाए। अज रब मौक़ो ॾिनो आहे पंहिंजे गिरेबान में झाती पाए ॾिसूं फरमान बरदारी आहे त रब जो शुक्र अदा कयूं अल्लाह जी हमद ऐं सना तारीफ़ बयान कयूं पर जेकॾहिं अमलनि जे अंदरि का कोताही आहे का कमी आहे त अॼु असां पंहिंजे मथां निदामत ऐं मलामत कयूं अल्लाह खां इस्तग़फ़ार कयूं पंहिंजनि उन ग़लतियुनि जी रब खां तौबा तलब कयूं। अॼु अल्लाह मौक़ो असां तव्हांखे ॾिनो आहे। अल्लाह तबारक ताला पंहिंजे पैगंबर यूनुस अलैहिस्सलाम जा हिकिड़ा अल्फाज़ असांखे ॿुधाया उहे कहिड़ा अल्फाज़ कहिड़े वक़्तु हुन चया हुआ जंहिं वक़्तु यूनुस अलैहिस्सलाम ते अल्लाह वही मोकिली जेकी पंहिंजी क़ौम खे चयईं त 3 ॾींहंनि खां पोइ तव्हांजे मथां अज़ाब ईंदो पर अञा अल्लाह जो हुकुम न आयो आहे। अल्लाह जो पैगंबर इंतज़ार वही जो न कयो आहे। वही जे इंतज़ार खां पहिरियां अल्लाह जो पैगंबर निकिरी वियो क़ौम हलिया विया रब नाराज़ थी वियो त तूं मुंहिंजो पैगंबर तूं मुंहिंजे वही जो इंतज़ार न कयो। आख़िर ॿेड़ी में चढ़ियो ॿेड़ी ॿुॾण लॻी मलाह चयो त हिकिड़े शख़्स खे कढंदो वरना सभु ॿुॾंदासीं। कुणो विधऊं त यूनुस अलैहिस्सलाम सभिनी चयो त अहिड़े नूरानी चेहरे खे हुनखे त ख़बर कोन्हे इहो को पैगंबर आहे। अल्लाह तबारक ताला पंहिंजा रसूल ऐं पंहिंजा पैगंबर नबी इन्हनि खां वधीक को काइनात में ख़ूबसूरत हूंदो ई कोन्हे। अहिड़े नूरानी चेहरे खे उछलायूं ॿियो दफ़ो मुंहिंजो मन खे ॿिए जो निकिरे टियों दफ़ो विधऊं आख़िर यूनुस अलैहिस्सलाम अल्लाह तबारक ताला मच्छी खे हुकुम ॾिनई जीअं यूनुस अलैहिस्सलाम खे उछली त मच्छी खेसि ॿी वई। अल्लाह जो कुरान तो फरमाए उन वक्त यूनुस अलैहिस्सलाम जा अल्फाज कहिड़ा फल्तक़महुल हूत वहुव मुलीम जंहिं वक़्तु खेसि मच्छी गिही वई त पंहिंजे मथां मलामत करणु लॻो निदामत करणु लॻो रब जो पैगंबर आहे पर जंहिं वक़्तु तकलीफ़ अची वई आहे ॾुख अची वियो आहे इम्तिहान अची वियो आहे आज़माइश अची वई आहे त पंहिंजे मथां निदामत करणु लॻो। एतरी रब्बुल आलमीन जी कावड़ा ललबिस फी बतनिही इला यौमि युबसून रब्बुल आलमीन तो फरमाए जे कदे मुझो रसूल मुझो पैगंबर यूनुस अलैहिस्सलाम ही कलमा त न चवे हां त मां क़यामत ताईं मच्छी जे पेट जे अंदर रखांस हां। अज रब जो पैगंबर आ अज मुश्किल में आ परेशानी में आ गौर कर अल्लाह तबारक ताला सां तव्हांखे वाक़िया ॿुधाया न। अॼु अफ़सोस आहे काश जेकॾहिं असां क़ुरान पढ़ूं हा अॼु अल्लाह जो रसूल आहे जंहिंजे लाइ अल्लाह तो चए त इन यूनुस लमिनल मुरसलीन यूनुस अलैहिस्सलाम जे रसूलनि मां आहे। अॼु रसूल मुश्किल में आहे। जेकॾहिं पैगंबर मुश्किल कुशा हुजे ऐं मुश्किल में पवे मुश्किल कुशा आहे ई हो जेको कॾहिं मुश्किल कुशा हुजे ऐं शहीद थिए मुश्किल कुशा हुजे ऐं परेशान हुजे अल्लाह जी उहा ज़ात आहे जेको रब कॾहिं मुश्किल में न पियो आहे न पवंदो। सभिनी जूं मुश्किलातूं टारे सभिनी जी मुश्किल कुशाई करे पर पाण रब कॾहिं मुश्किल में अॼु रब जो पैगंबर आहे मुश्किल में आहे। हाणे उनखे मुश्किल कुशा पंहिंजे रब खे छॾे पियो इन तकलीफ़ खां निजात जे लाइ। ईअं
पोइ छा पियो चवेसि, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन, मुंहिंजा अल्लाह तोखां सवा को माबूद नाहे, मुंहिंजा अल्लाह तूं त पाक वहीं ऐं पंहिंजो तारीफ़ पियो कराए, इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन, मुंहिंजा अल्लाह मूं त पंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे। अफ़सोस आहे अॼु असां अल्लाह जी वही जो इनकार कयूं था, असांखे अफ़सोस कोन्हे। पैगम्बर यूनुस अलैहिस्सलाम इनकार कोन कई, सिर्फ़ इंतज़ार न कोन कई त पकड़ केतिरी सख़्त आहे। अॼु अल्लाह जे क़ुर खे पढ़ूं, प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम जे तरीक़े सुन्नत ते नज़र कयूं, ॼाणी ॿुधी करे से नाफ़रमानियूं कंदा, असांखे का परेशानी कोन्हे। अल्लाह जे पैगम्बर खे अल्लाह तबारक तआला एतिरे क़दुरु तकलीफ़ में विधई, सिर्फ़ इन जे लाइ त तूं मुंहिंजे वही जो इंतज़ार छो कोन कयो। ऐं पोइ पैगम्बर अल्लाह जे आॾो आजिज़ी जा अल्फ़ छा चई, इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन, अल्लाह मूं ही पंहिंजे मथां ज़ुल्म कयो। अल्लाह तबारक तआला यूनुस अलैहिस्सलाम जे इन अल्फाज़नि ते रब खे बाझ अची वई, फस्तजबना लहू व नज्जयनाहु मिनल गम व कज़ालिक नुंजिल मुमिनीन। रब्बुल आलमीन तो फरमा, असां यूनुस अलैहिस्सलाम जी दुआ खे क़बूल कयोसीं ऐं असां अहिड़ी तरह मोमिननि खे निजात ॾींदा आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे इन यूनुस अलैहिस्सलाम पैगम्बर अलैहिस्सलाम जा वाक़िया ॿुधाए करे असांखे नसीहत ऐं सबक़ छा मिलियो आहे। हिकु त रब जी ज़ात आहे जेका मुश्किल कुशाई करण वारी आहे, ॿी इहा आहे त रब जो पैगम्बर आहे, सिर्फ़ु रुॻे रब एतिरो नाराज़ थी पियो आहे, अल्लाह तबारक तआला जे आॾो पंहिंजनि उन ग़लती पंहिंजी कोताही ते अल्लाह जो पैगम्बर आहे निदामत करे पियो, परेशानी थिए पियो, सिर्फ़ु भुल थी आहे, वेसर थी आहे। नबी जी ग़लती वेसर ऐं भुल आहे, असां जूं ग़लतियूं उम्मत जूं ॼाणी ॿुझी ग़लतियूं आहिनि, पर पोइ बि असांखे का परेशानी कोन्हे। छाजे करे, असांजे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ कोन्हे। अल्लाह जो ख़ौफ़ हुजे ऐं असां तव्हां ग़लतियुनि जे बावजूदि असांखे निंड अचे, सुकून अचे, सवाल ई पैदा कोन्हे। अल्लाह रब्बुल आलमीन ही वाक़िया असां तव्हांखे ॿुधाया न मुंहिंजा भाइरो दोस्तो, त इन जे करे असां तव्हां पंहिंजनि अमलनि ते नज़र कयूं ऐं अल्लाह एॾो महिरबानी आहे। बज़ा औक़ात कॾहिं असांखे छा चवंदा आहिनि त असीं त आहियूं गुनाहगार, असांजी रब कोन थो ॿुधे। अल्लाह नेकोकारनि जी दुआ ॿुधे थो, नेकोकारनि खे जी दुआ खे अल्लाह टारे कोन थो। इते हक़ीक़त में ही इंसान खे ही शैतान गुमराह करे थो। हालांकि पूरो क़ुर पढ़, कंहिं बि जाइ ते अल्लाह ईअं कोन चयो त मां नेक जी दुआ खे ॿुधां थो, गुनाहगार जी दुआ खे कोन थो ॿुधां। अल्लाह जो ही ऐलान आहे, वक़ाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम, तव्हां मूंखां दुआऊं घुरो, मां अल्लाह तव्हांजे दुआउनि खे क़बूल करण वारो आहियां। हाणे जंहिं क़ौम जे मथां अज़ाब अचणो हो, यूनुस अलैहिस्सलाम चयो त 3 ॾींहंनि खां पोइ तव्हांजे मथां अज़ाब ईंदो। उन क़ौम चयो त हाणे अल्लाह जो पैगम्बर वियो आहे। पहिरियां जेतिरियूं बि क़ौमूं तबाह थियूं आहिनि त जंहिं वक़्तु अल्लाह जा नबी उन्हनि मां निकिरी विया, पोयां अल्लाह जो अज़ाब अची वियो। जेसीं ताईं अल्लाह जो नबी उन्हनि में मौजूदु हूंदो आहे, अल्लाह हुन ते अज़ाब न कंदो आहे। हाणे यूनुस अलैहिस्सलाम निकिरी विया आहिनि, हाणे सम्झो अज़ाब अचण वारो आहे। पोइ छा कयूं, चई निकिरो ॿाहिरि, पंहिंजे अल्लाह खां माफ़ी घुरो। पोढ़ा पक्का औरतूं मर्द जानवर वठी ॿाहिरि मैदान में चयो, अल्लाह असीं ख़ताकार आहियूं त तुंहिंजा बाना आहियूं, अल्लाह तूं असां ते बाज कर। पोइ उन्हनि जी अज़ाब तक़दीर में लिखियल अल्लाह ने गुनाहगारनि जे हथनि खे मोटाई कनि, उन अज़ाब खे रब्बुल आलमीन तारे छॾी। गुनाहगार जी ॿुधे थो न, होॾां रब पंहिंजे पैगम्बर जी दुआ खे बि क़बूल कई, अल्लाह हिन गुनाहगारनि जी दुआ खे बि क़बूल कई। ख़ुदा रा कॾहिं अल्लाह जी रहमत मां मायूस न थियो। हा हू मर्दी वारो आहे, क़बूल करे त 100 क़ातिल करण वारो। बनी इसराइल जी क़ौम घणा क़त्ल कई, 100 क़त्ल कई। रब खां माफ़ी घुरे, अल्लाह ॾिनसि कोन ॾिनसि। ऐं न क़बूल करण ते अचे त पैगम्बर जी दुआ क़बूल न करे, मर्जी वारो आहे। अल्लाह जी ज़ात आहे, हू बेपरवाह आहे। नूह अलैहिस्सलाम दुआ घुरी न कंहिंजे लाइ, लत जिगर बचे जे लाइ, क़बूल कईंसि। छा चईसि,
इन्नी अइज़ुकन तकून मिनल जाहिलीन, ख़बरदार नाफ़रमा करे छॾींदुसि। हिन जंहिं ॻाल्हि जो तोखे इल्मु न आहे मूंखे सवाल न कर। अल्लाह जो पैगंबर छा थो चए? नूह अलैहिस्सलाम क़ाल रब्बी इन्नी अऊज़ु बिका अन असअलका मा लैसा ली बिही इल्म। ओ मुंहिंजा अल्लाह, मां तने तुंहिंजी कावड़ खां मुंहिंजा अल्लाह मां पनाह तलब कयां थो, तुंहिंजी नाराज़गी खां मुंहिंजा अल्लाह मां पनाह तलब कयां थो, जंहिं ॻाल्हि जो अल्लाह मूंखे इल्मु न आहे। क़ाल रब्बि इन्नी अऊज़ु बिका अन असअलका मा लैसा ली बिही इल्म व इल्ला तग़फ़िरनी व तरहमनी अकुम मिनल ख़ासिरीन। मुंहिंजा अल्लाह, जेकॾहिं मूंखे माफ़ न कई, मूं ते रहम न कई त मुंहिंजा अल्लाह मां त नुक़सान वारनि मां थींदुसि। अल्लाह रब्बुल आलमीन जी उहा ज़ात आहे ख़ुदारा, असीं ख़ताकार आहियूं, गुनाहगार आहियूं, पर अल्लाह रब्बुल आलमीन जा बाना आहियूं। अल्लाह सां तव्हांजे दुआउनि खे ॿुधण वारो, इन जे करे अल्लाह तबारक ताला मां कॾहिं ना उमीद न थियूं। इन जे करे रब्बुल आलमीन थो फरमाए, जेकॾहिं पंहिंजनि अमलनि में भलाई ॾिसो त मुंहिंजी तारीफ़ कयो, जेकॾहिं तव्हां पंहिंजनि अमलनि में का कमी कोताही, का नाफ़रमानी ॾिसो त पंहिंजे मथां निदामत कयो, यानी अल्लाह रब्बुल आलमीन खां माफ़ी तलब। इन जे करे अल्लाह तबारक ताला सां तव्हांखे मुंहिंजा दोस्तो हिन दुनिया जे अंदरि ई असां तव्हांखे ख़बरदार कयो। अल्लाह तबारक ताला जे आॾो असांखे पेश थियणो आहे ऐं अल्लाह तबारक ताला जे आॾो असांखे हिन पूरी ज़िंदगी जो हिसाब किताब ॾियणो आहे। इन जे करे अल्लाह फरमाए थो त वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा, जंहिं ॾियारे को बि कंहिंजो भार ई वज़न कोन खणंदो। वमा कुन्ना मुअज़्ज़िबीन हत्ता नबअस रसूला। अल्लाह तबारक ताला फरमाए थो, हीअ असांजो कानून ई न आहे, जेसीं ताईं पंहिंजो ड्रेजारींदड़ न मोकिलियूं तेसीं ताईं उन जे मथां अज़ाब असीं कोन कंदा आहियूं। यानी अल्लाह पहिरियां हुजत क़ाइमु करे थो, उन हुजत क़ाइमु करण खां पोइ जेको इंसान नाफ़रमानी करे थो, अल्लाह तो फरमाए त असां पोइ उन जे मथां अज़ाब कोन कंदा आहियूं। हीअ क़यामत जे ॾिहाड़े नाफ़रमान जिन्ननि ऐं इंसाननि खां अल्लाह तबारक ताला 3 सवाल कंदो। या माशरल जिन्न वल इंस अलम यातिकुम रुसुलुम मिनकुम यक़ुस्सून अलैकुम आयाती व युनज़िरूनकुम लिक़ा यौमिकुम हाज़ा। 3 सवाल उन नाफ़रमान जिन्ननि इंसाननि खां अल्लाह कंदो। अॼु अव्हां परेशान आहियो, छा मुंहिंजा रसूल हां वटि कोन आया? मुंहिंजूं आयतूं अहकाम मूंखे कंहिं कोन ॿुधायूं? छा हिन दर्दनाक अज़ाब खां तव्हांखे कंहिं कोन ड्रिॼारियो? छा तव्हां अल्लाह जो क़ुरान कोन पढ़ियो? अल्लाह जो पैगंबर तव्हां वटि कोन आयो? तव्हां ड्रिॼारींदड़ कोन आया? अल्लाह जो क़ुरान जो फरमाए त पंहिंजे मथां छा चवंदा? क़ालू शहिदना अला अनफुसिना व ग़र्रतहुमुल हयातुद दुनिया। चवंदा मुंहिंजा अल्लाह दुनिया जी हयाती असांखे बर्बाद करे छॾियो। पोयां रब्बुल आलमीन जो छा फरमान आहे? ज़ालिका अल्लम यकु रब्बुका मुहलिकल क़ुरा बिज़ुल्मिन व अहलुहा गाफ़िलून। रब्बुल आलमीन तो फरमाए, तेसीं ताईं असां कंहिं इलाइक़े कंहिं ॻोठ वारनि जे मथां अज़ाब करण वारा न आहियूं जेसीं ताईं पंहिंजो ड्रेजारींदड़ न मोकिलियूं। रब्बुल आलमीन तो फरमाए त असांजो ही कानून ई न आहे जो असां कंहिं इलाइक़े कंहिं ॻोठ जे मथां अज़ाब कयूं जेसीं ताईं पंहिंजी हुजत क़ाइमु न कयूं, पंहिंजो ड्रेजारींदड़ न मोकिलियूं। ख़ुदारा हर 8 ॾियारे असां तव्हांजी इस्लाह थिए थी। रब जो क़ुरान ॿुधूं था, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत ॿुधूं था। आया असां तव्हां गौर कयूं त पोइ अमल कयूं था? सिर्फ़ ही रस्म कोन्हे, पर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आख़िरी क़ुर्ब क़यामत जे ही क़ुरान जेको आहे सिर्फ़ु रस्म रहिजी वेंदो। क़ुरान हदीस माण्हू ॿुधंदा पर रस्मी तौर ॿुधंदा, अमल जे लाइ न। सालनि खां ॿुधंदा अची पिया असांजी सूरत, असांजी सीरत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े मुताबिक़ आहे न? मर्ज़ी आहे, असांजी मर्ज़ी आहे, कयूं न कयूं। इहा तकबर वारी ज़िंदगी आहे कोन्हे। अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांजे मथां रहमत फरमाए, ओ रब्बुल आलमीन जे साम्हूं इंसान मुजरिम वञे थो न, उन ॾिहाड़े अज़ाब ॾिसी करे उन ॾिहाड़े पछताए थो। अन तक़ूल नफ़्सी या हसरता अला मा फर्रत फी जंबिल्लाह व इन कुन्तु लमिन अस्साखिरीन।
उन ॾिहाड़े अज़ाब ॾिसी करे छा चवंदो, हाय अफ़सोस, हाय अरमान, असां रब्बुल आलमीन जे हक़ जे अंदरि कोताही कई। असां त अल्लाह तबारक ताला जे अहकामनि खे मज़ाक़ ऐं मस्ख़री सम्झोसीं। अॼु रब जो क़ुरान आहे, अल्लाह रहमत फरमाए, अल्लाह जो ही कानून आहे। जंहिं बि रब जे कानून जी भञकड़ी कई, अल्लाह वटि मुजरम आहे। अॼु असां अल्लाह जे कानून जी का परवाह कोन्हे, पर उन ॾियारे इंसान छा चवंदो, हाय अफ़सोस, मूं अल्लाह जे हक़ जे अंदरि कोताही कई। हाय अफ़सोस, मूं त हिनखे सिर्फ़ु मज़ाक़ ऐं मस्ख़री सम्झो। अन तक़ूल नफ़्सी या हसरता अला मा फ़रत फ़ी जंबिल्लाह व इन कुन्तु लमिन अस्साख़िरीन औ तक़ूल लौ अन्नल्लाह हदानी लकुन्तु मिनल मुत्तक़ीन औ तक़ूल हीन तरल अज़ाब लौ अन्न ली करतन फ़अकून मिनल मुहसिनीन। उन ॾिहाड़े अज़ाब ॾिसी करे छा चवंदो, काश अल्लाह मूंखे बि हिदायत करे हा त आउं बि मुत्तक़ी ऐं परहेज़गारनि मां थियां हा। रब्बुल आलमीन खे फरियाद करे चवंदो, मुंहिंजा अल्लाह, काश मूंखे हिकिड़ो दफ़ो वापसि मोटायो वञे त आउं मुहसिनीन ऐं नेकोकारनि मां थियां। रब्बुल आलमीन छा जवाब ॾींदो, भला कद जात का आयाती फ़कज़्ज़ब्त बिहा वस्तकबरत व कुंत मिनल काफ़िरीन। हू अलीम बिज़ात सुदूरा, जंहिं परवरदिगार असांखे दुनिया में ख़बरदार कयो आहे त तुंहिंजे अमलनि खे मूं ॻणे रखियो आहे, यानी पूरा अमल तुंहिंजा मूं वटि महफ़ूज़ आहिनि। अॼु तूं चवीं थो त अल्लाह मूंखे हिदायत करे हा, काश मूंखे वापसि मोटाए वञे हा, मां नेकोकारनि मां थियां। रब जवाब छा ॾींदो, भला क़द जात का आयाती फ़कज़्ज़ब्त बिहा वस्तकबरत व कुंत मिनल काफ़िरीन। रब्बुल आलमीन फरमाईंदो, कूड़ थो ॻाल्हाई, मुंहिंजूं त आयतूं तो वटि आयूं, तो उन्हनि जे मञण खां तकबुर कयो। अॼु चवीं थो मूंखे रब वापसि मोटाए, काश मूंखे अल्लाह हिदायत करे हा, छा तो वटि मुंहिंजी हिदायत कोन पहुती? मुझे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे मूं या नसीहत ॾेई करे मोकिलियो, कुल या अय्युहन्नास कद जाकुमुल हक़्क़ु मिन रब्बिकुम। मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं चओ, ऐं इंसानो तव्हां वटि अल्लाह जे तरफ़ां हक़ अची चुको आहे, हिदायत अची चुकी आहे। फमन इहतदा फइन्नमा यहतदी लिनफ्सि। पोइ जेकॾहिं तव्हां उन हिदायत ते हलंदव त फ़ाइदो ॾिसंदव, पर जेकॾहिं अल्लाह जेका अव्हां जे लाइ हिदायत मोकिली आहे उन रब जी हिदायत खे छॾे करे वमन ज़ल्ल फइन्नमा यज़िल्लु अलैहा, नाफरमानी गुमराही वारी जिंदगी बसर कंदो। मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं चओ, वमा अना अलैकुम बिवकील, मां पैगंबर जो ज़िम्मेवार न आहियां। मता तूं चवीं ऐं नाफरमानियूं कयां, पोइ मुंहिंजो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िम्मेदारी खणंदो। खुदारा गौर कर, अल्लाह जो क़ुरान गवाह है, जंहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं पंहिंजे मथां गवाही कढ़ी ॾिनी। वयौम युअज़्ज़ु ज़ालिमु अला यदई यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़तु मअ रसूल सबीला। ज़ालिम पंहिंजा हथ चबे चबे चवंदो, मुंहिंजा अल्लाह मा रसूल सबीला, काश मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मां वाट ते हुजां हां। या वैलता लैतनी लम तख़ज़ फलानन खलीला, हाय अफ़सोस मां फलाणे खे दोस्त न वठां हां। लक़द ज़ल्लनी अन ज़िक्र बअद इज़ जानी व कान शैतान लिल इंसान ख़ज़ूला। मुंहिंजा अल्लाह, दुनिया में त तुंहिंजी नसीहत मूं वटि आई, पर शैतान मूंखे गुमराह कयो। अॼु अल्फाज़ नाफरमान जा अल्लाह जे साम्हूं अॼु फरियादी केरा। वकाल रसूल या रब इन कौम इत्तखज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा। अल्लाह जो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम छा चवंदो, ओ मुंहिंजा अल्लाह, हिन मुंहिंजी क़ौम क़ुरान खे छॾे ॾिनो हो। ॿुधा गौर कर, जेकॾहिं अल्लाह जे क़ुरान खे छॾी, प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खे छॾी, अल्लाह जो पैगंबर गवाही ॾींदो त मुंहिंजा अल्लाह ने मुंहिंजी क़ौम क़ुरान खे छॾे ॾिनो। मुस्तदरक हाकिम जी हदीस आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जंहिंजे मथां रब जो क़ुरान फरियादी हूंदो ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत कोन कंदुसि। ॿुधायो अल्लाह जो कानून आहे या न?
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पोया छा फरमाए रब्बुल आलमीन वत्तबिउ मा यूहा इलैक ओ मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू मुझे वही जी ताबेदारी कर वस्बिर हत्ता यहकुम अल्लाह व खैरुल हाकिमीन इन जे तकलीफ ने अज़ियतन ते मुजा पैगंबर तू सब्र कर ऐं तू मुझे वही जी ताबेदारी कर तू जो कम हिननि खे ॿुधाइण हलंदा फ़ाइदो ॾिसंदा न हलंदा त नुक़सान ॾिसंदा चओ त वमा अना अलैकुम बिवकील अवां जो ज़िम्मेवार न आहियां खुदारा अल्लाह तबारक तआला मूंखे मां सभिनी खे तौफ़ीक़ ता फरमाए रब ही वक़्त ॾिनो आहे इहा ज़िंदगी हिकिड़ो दफ़ो मिली आहे वरी कोन मिलंदी जेकॾहिं इन खे असां तव्हां सुधारियूं अॼु रब मौक़ो ॾिनो आहे इन जे करे अल्लाह खां दुआ कयो त रब्बुल आलमीन मूंखे अवां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ ता फरमाए अल्लाह नाफ़रमानी खां बचाए आख़िरी मां तव्हांखे गुज़ारिश कंदो खुदारा ही अल्लाह तबारक तआला इबादत असां ते फ़र्ज़ कई आहे पैदा छाजे लाइ कई अथसि वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून अल्लाह तो फरमाए मूं जिन्ननि इंसाननि खे महज़ पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे ही इबादत मक़सदु आहे दुनिया ज़रूरत आहे दुनिया में कमी पेशी थी अल्लाह माफ़ कंदो लेकिन इबादत में कमी पेशी रब माफ़ कोन कंदो इन जे करे अल्लाह तबारक तआला असांजे मथां इबादत फ़र्ज़ कई आहे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ते महराज ते घुराए नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह तबारक तआला निमाज़ फ़र्ज़ करे 5 वक़्त असांजे मथां मोकिली नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बि अल्लाह उम्मत ते बि फ़र्ज़ कई पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते अल्लाह तबारक तआला जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम खे मोकिले नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त मूंखे 2 मरतबा जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम इमामत कराई यानी मूंखे निमाज़ सेखारी पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी उम्मत खे निमाज़ सेखारी अल्लाह तबारक तआला सां तव्हांखे उन जे मुताबिक़ निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ ॾे हाणे गौर कयो ॾिसो न नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबा ते नज़र रखंदा कंहिंजी निमाज़ में का कमी पेशी थींदी अल्लाह जो रसूल सलाम जी इस्लाह कंदा इन जे करे जेकॾहिं असां तमामु हिक ॿिए में जेकॾहिं का कमी पेशी ॾिसूं हिक ॿिए जी इस्लाह कयूं अॼु अक्सर मां ॾिसां थो त सुन्नतुनि जी असां वटि पाबंदी कोन्हे सुन्नतूं फ़र्ज़ पढ़ियोसीं सुन्नतुनि खां मोकल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जुमे जी बरकातु निमाज़ फ़र्ज़ पढ़ाई आहे हीअं उन खां बाद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 2 रकातूं करे 4 रकातूं सुन्नत पढ़ी हीअं जेकॾहिं घर में पढ़ंदे त 2 रकातूं आहिनि मस्जिद में पढ़ंदे त 4 रकातूं तोखे पढ़णियूं मता तूं सम्झी त मां जुमो पढ़ियो आहे खुदारा जी फ़र्ज़ निमाज़ तूं पढ़ी आहे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम में सुन्नतूं न आहिनि छॾियूं तोखे न आहिनि छॾियूं ज़ोहर जी सुन्नत आहे न नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फ़र्ज़ पढ़ाए ज़िक्र अस्कार में वेठा तव्हांजो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो को फ़ैसिलो आयो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फ़ैसिले जे अंदरि गुफ़्तगू कंदे एतिरो वक़्तु गुज़री जो मथां असर जी आज़ान आई फ़र्ज़ जो टाइम थी वियो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फ़र्ज़ निमाज़ पढ़ाई फ़र्ज़ निमाज़ पढ़ाए करे असर खां बाद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे 2 रकातूं बुख़ारी जी हदीस आहे सही बुख़ारी जे अंदरि हदीस आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेके 2 रकातूं फ़र्ज़ खां पोइ न पढ़ियूं पाण सलाह खे यादि आयूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम असर जी निमाज़ खां पोइ 2 रकातूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ोहर जूं सुन्नतूं अदा कयूं ॿुधायो अल्लाह जो पैगंबर आहे उहे 2 रकातूं ज़ोहर वारियूं असर खां पोइ बि पढ़ियूं ऐं असीं मिड़ी ख़ैर आहे फ़र्क़ु थी वियो खुदारा जेका निमाज़ असांखे प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारी आहे उहा निमाज़ असांखे छॾणी कोन्हे हा नफ़िली इबादत आहे इशराक आहे तहज्जुद आहे चाशत आहे ॿी नफ़िली इबादत आहे उन में जेकर तोखे इख़्तियार आहे पढ़ी चाहे न पढ़ी तुंहिंजे मथां गुनहगार कोन थींदे न तुंहिंजूं पुछा थींदी पर जेके सुन्नतूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿारहं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न आहिनि छॾियूं सहाबा न आहिनि छॾियूं असांखे सुन्नतूं न आहिनि छॾियूं अक्सर मां यकीन करे गुज़र जुमो ॾिठो अधु जमात खां मथे जमात फ़र्क़ु पढ़ी निकिरी वई अल्लाह जा बाना तव्हांजी इस्लाह अथव ही इबादत अल्लाह तबारक तआला असांजे लाइ कई आहे ॿुधाए त हिन जो अजुर केतिरो आहे इन जे करे रब मूंखे मां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए फ़र्ज़ निमाज़ पढ़ी करे असां 4 रकातूं सुन्नत 2 रकातूं करे अदा कयूं ऐं इन खां घणो वक़्तु लॻंदो चंद मिंट लॻनि था अल्लाह मूंखे मां सभिनी खे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत जे मुताबिक़ इबादत करण जी रब्बुल आलमीन तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।